بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الصفا والمروة من شعائر الله فمن حج البيت أو اعتمر فلا جناح عليه أن يطوف بهما ومن تطوع خيرا فإن الله شاكر عليم. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां घणा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल जलाल तमाम असांखे इशा जी नमाज़ बाद जमात नसीब फरमाए ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जे दिलनि में जेको ख़दशो हो उन ख़दशे खे दूर करण जो बयानु फरमायो हो। उन इहा निस्बत खे बरक़रार रखंदे हिन अॼोकिन आयतुनि जे अंदरि बि हिकु क़िस्म जो मुसलमाननि खे ख़दशो हो उन ख़दशे खे दूर करण जो बयानु फरमायो वियो। थोरी तत्बीक ॾींदो हलां त इब्तिदा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बैतुल मुक़द्दस जे तरफ़ नमाज़ में मुंहुं करे बीहण जो हुकुम हुयो। 16-17 महीननि खां पोइ मस्जिद हराम जे तरफ़ नमाज़ में मुंहुं करण जो हुकुम थियो। उन ते यहूदनि नसारनि जा एतिराज़ात बि थिया, शक शुबहा विधा विया। अल्लाह तबारक व तआला उनखे दुरुस्त करण जो काफ़ी सारो बयानु फरमायो, जंहिंमें ख़दशो मुसलमाननि खे ही हो त इब्तिदा में इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ खे तामीर कयो हो उन खां बि पहिरियां इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़ौम जा माण्हू काबतुल्लाह शरीफ़ जे अंदरि बुत रखी करे बुतनि जी पूॼा कंदा हुआ। त मुसलमाननि खे जॾहिं काबतुल्लाह जे तरफ़ मस्जिद हराम जे तरफ़ रुख़ करण जो नमाज़ में रुख़ करण जो हुकुम थियो त इहे सन्हा सन्हा ख़दशा हुया त अॻ में बि काबतुल्लाह जे अंदरि बुत हूंदा हुआ, माण्हू पोइ हुते अचे बुतनि जी पूॼा कंदा हुआ, चौधारी चकर बि ॾींदा हुआ। असां मुसलमान बि एॾां था मुंहुं करे नमाज़ पढ़ूं पोइ कुझु ख़दशो त न थींदो या को शक शुबो त न थींदो। हिकु तरफ़ खां यहूदनि नसारनि जो एतिराज़ त मुसलमाननि जो दीन हिकु जॻह ते टिके ई कोन थो, कॾहिं बैतुल मुक़द्दस क़िबलो, कॾहिं मस्जिद हराम क़िबलो, ॿिए पासे खां सन्हा सन्हा ख़दशा। अल्लाह तबारक व तआला उन जो हिकमतूं बि बयानु फरमायूं त हर क़ौम खे असां क़िबलो अलॻि ॾिनो आहे, तव्हांखे बि हिकिड़ो क़िबलो ॾिनो आहे बैतुल मस्जिद हराम, इन जे मथां एतिराज़ थियणु जाइज़ आहे। इहे सभु ॻाल्हियूं बयानु थी चुकियूं आहिनि। त अॼोकिन आयतुनि जे अंदरि इन्हनि गुज़िरियल आयतुनि जो रब्तो ऐं तालुक़ ही आहे त अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला सफ़ा ऐं मरवा इहे ॿ पहाड़ियूं आहिनि, जबल आहिनि, जिन जबलनि जे दरमियान हाजी हज करण वारा ऐं उमिरे करण वारा माण्हू 7 चकर ॾींदा आहिनि, जोड़ंदा आहिनि। पोइ इन जोड़ण खे अरबीअ जे इस्तिलाह में साई चइबो आहे। पुराणे ज़माने में मुशरिकनि जा बुत रखियल हूंदा, सफ़ा जबल ते बि मरवा जबल ते बि। हिकिड़े तरफ़ खां जोड़ंदा हुआ त सफ़ा जबल ते चढ़ी करे उन्हनि बुतनि खे सलामी करे वरी मोटंदा, वरी मरवा जबल चढ़ंदा हुआ त उन्हनि बुतनि खे सलामी करे सजदो करे वरी मरवा जबल ॾेई ईंदा, कॾहिं हेॾे त कॾहिं होॾे, इहे चकर पिया ॾींदा। त पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला सफ़ा ऐं मरवा जबल जे मथां जोड़ण खे, साया वारे हुकुम खे शाइरुल्लाह जे लफ़्ज़ सां बयानु कंदे हिन ख़दशे खे दूर फरमायो त इब्तिदा इस्लाम खां शुरूआत में जेका इहा रस्म ऐं रवाज हुई मुशरिकनि जी, सभु ॻाल्हियूं रस्म ऐं रवाज जूं बि रद्द न आहिनि कबियूं। जिन ॻाल्हियुनि खे, जिन रस्म ऐं रवाज वारनि ॻाल्हियुनि खे शरीयत पंहिंजो हिसो बनाए तव्हां उनखे अमन सदक न करे क़बूल कयो। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जिन खे शरीयत रद्द कयो, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जिन खे शरीयत यानी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे
शरीयत में उन्हनि रिवाज पुराणनि रस्मुनि वारनि ॻाल्हियुनि खे शरीयत जो हिसो तस्लीम करे बरक़रार रखियो। हाणे हिते मुस्लमाननि खे जेको ख़दशो हो त सफ़ा मरवा जबल ते त पुराणे ज़माने में बुत परस्त जोड़ंदा, असां बि जेकॾहिं जोड़ंदासीं त पोइ असांजो हज ऐं उमिरि त ख़राबु न थींदो या असांजी मुशाबियत उन्हनि सां त न थींदी। हालांकि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं तालीम ॾींदा आहिनि मिंबर ते चढ़ी करे त बार बार इहे लफ़्ज़ बि फरमाईंदा आहिनि, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिन्हुम, जेको जंहिंजी मुशाबियत रखंदो क़यामत ॾींहुं उहो उन्हनि मां उथंदो। पोइ यहूदी या मुशरिक बुत परस्त पुराणे ज़माने जा सफ़ा मरवा जबल ते बुतनि जे करे जोड़ंदा, असां बि जेकॾहिं हज वारा या उमिरि वारा इहा डोड़ लॻायूं त पोइ असांजी बि उन्हनि सां मुशाबियत थींदी। मुशाबियत जे करे क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां त न उथंदासीं। इन ख़दशे खे ख़तमु करण लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन सफ़ा वल मरवा मिन शाइरिल्लाह, सफ़ा ऐं मरवा इहे ॿई जबल अल्लाह ताला जे निशाननि मां आहिनि। पोइ हुननि यहूदनि नसराननि या मुशरिकनि उन्हनि खे ग़लति इस्तेमालु कयो या उन्हनि जी रस्म ऐं रवाज ग़लति हुई, पर असां उनखे शाइरुल्लाह चई छॾीसीं, अल्लाह ताला जे निशाननि मां आहिनि। पोइ फमन हज अल बैत अव इअतमरा, पोइ जेको बि काबतुल्लाह शरीफ़ जो हज कंदो अव इअतमरा या उमिरो कंदो फला जुनाह अलैहि ऐं यतवफ़ बिहिमा, पोइ हाजीअ जे मथां ऐं उमिरे करण वारे माण्हूअ जे मथां कोई हर्ज कोन्हे जेकॾहिं हिननि जो तवाफ़ करे, सायो करे, डोड़ करे हिननि जबलनि जे दरमियान, छो त ख़दशो हुन ख़दशे खे दूरि कयो वियो। चिटा लफ़्ज़ फला जुनाह अलैहि, कोई हर्ज कोन्हे हुन हाजीअ या उमिरे वारे जे मथां ऐं यतवफ़ बिहिमा, त हिननि सफ़ा ऐं मरवा जबल जे दरमियान डोड़ करे, सायो करे, कोई हर्ज कोन्हे करे सघे थो। ऐं अल्लाह ताला उनखे शाइरुल्लाह जो लफ़्ज़ बि बयानु फरमायो। हाणे जेतिरे क़दुरु ख़दशे खे दूरि करण जो मामिलो हो उहो त बिल्कुलु अल्लाह तबारक व तआला चिटनि लफ़्ज़नि सां दूरि करे छॾियो। हाणे आख़िर में हिकिड़ो उसूल पंहिंजे तरफ़ खां बयानु कंदे फरमायो, वमन ततव्वा ख़ैरन, जेको बि न तव्हां मां ख़ुशीअ सां चङाई कंदो, नेकी कंदो, भलाई कंदो, फ़इन अल्लाह शाकिरुन अलीम, अल्लाह तबारक व तआला एॾो क़दुरदान आहे उन बंदे जे उन चङाईअ जो ज़रूरु उनखे चङो बदिलो ॾींदो। एॾो क़दुरदान, शाकिर जो लफ़्ज़ फरमायो, एॾो क़दुरदान आहे। इहो एॾो वॾो क़दुरदान छाजे करे आहे? छो त उहो अलीमुन बिज़ाति सुदूर आहे। तॾहिं इहा सिफ़त बि फरमाई त शाकिरुन अलीम, अल्लाह उहा ज़ात आहे इंसान जे दिलि जे इरादनि खे बि ॼाणींदो आहे, दिलि जे इख़लास नियत जो दर्जो केतिरो अथसि उनखे बि ॼाणींदो आहे। जंहिं माण्हूअ जे दिलि जे अंदरि ईमान आहे, यकीनन उहो मोमिन मुख़लिस सॾिबो, उहो ईमान जे करे मोमिन सॾिबो, पर उन जा दर्जा ज़रूरु आहिनि। कंहिंजो ईमान नेकियूं करे 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 ताक़तवर हूंदो आहे, कंहिंजो ईमान वरी गुनाहनि ऐं कॾहिं नेकियुनि जे विच ते कमज़ोर थी वेंदो आहे, कंहिंजो ईमान वरी गुनाह करे 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 सफ़ा कमज़ोर थी वेंदो आहे, कुफ़र जे वेझो, नाफ़रमानी नाशुक्रीअ जे वेझो, कंहिंजो वरी नेकियूं करे 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 एॾो ताक़तवर थी वेंदो आहे जो अल्लाह तबारक व तआला वटि मुख़लिस सॾिबो आहे। वनहनु लहू मुख़लिसून मुख़लिसीन लहू दीन, इहे लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाया आहिनि। हिते अल्लाह ताला हिकिड़ो उसूल पंहिंजे तरफ़ खां बयानु करे छॾियो, जंहिं बि दिलि सां चङाई कई, ख़ुशीअ सां चङाई कई, पोइ अल्लाह तबारक व तआला क़दुरदान आहे ऐं उनजे नियत खे ॼाणींदड़ बि आहे। चङाई छा थींदी आहे? जंहिंखे क़ुर पाक लफ़्ज़नि में फरमायो आहे त ततव्वा ख़ैरन, ख़ुशीअ सां चङाई करे, ख़ुशीअ सां, लफ़्ज़ ख़ुशीअ जो मुफ़स्सिरनि चिटो करे लिखियो आहे, ख़ुशीअ सां चङाई करे। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं असां उस्ताद शागिर्द खां या अबो अमा पंहिंजे औलाद खां सख़्तीअ सां नमाज़ जो, रोज़े जो, चङाई जो कमु वठंदा आहिनि, तालीम ॾींदा आहिनि, अदब सेखारींदा आहिनि, अख़लाक सेखारींदा आहिनि। पोइ प्यार सां कमु न हलंदो आहे त थोरी कन मरोड़ी, थोरी सख़्ती, पोइ औलाद खे इहा ॻाल्हि न बि वणंदी आहे पर करणी पवंदी आहे, शागिर्द खे न बि वणंदी आहे पर करणी पवंदी आहे, मुरीद खे न बि वणंदी आहे पर करणी पवंदी आहे। कॾहिं कॾहिं ईअं इमाम बि हूंदो आहे, को इमाम तकिड़ो हूंदो आहे त पोइ जमात खे कुझु कमनि को त आहिनि ते तंबीह कंदो आहे, अगरि उहा तंबीह तिखनि मिठनि लफ़्ज़नि में थींदी आहे, न बि वणंदी आहे पर चुप करणी पवंदी आहे, ॿुधणो पवंदो आहे। अल्लाह तबारक व तआला हिते लफ़्ज़ अहिड़ो फरमाए छॾियो जंहिं ख़ुशीअ सां चङाई कई। हिकिड़ो मजबूर थी करे, ज़ेरदस्त माण्हू मजबूर आहे न, ॿियो आहे जंहिं ख़ुशीअ सां कई। हिते इख़लास वॾो हूंदो हिनखे जेको ख़ुशीअ सां कंदो। हिकिड़ो अबो आहे ज़ोरीअ तो रोज़ो रखाए, पर जंहिं पाण औलाद में जंहिं पाण ख़ुशीअ सां रोज़ो रखे,
कॾहिं ईअं थींदो आहे वॾनि खे चवंदा आहियूं रोज़ो रखो त बि सुस्ती कंदा आहिनि, कॾहिं नंढड़ा ॿार बि चवंदा आहिनि अॿो अॼु मां बि रोज़ो रखां, कॾहिं वॾनि खे चवंदा आहियूं हलो निमाज़ ते, कॾहिं नंढड़ा ॿार ज़ोरीअ कढाईंदा आहिनि मां बि निमाज़ पढ़ां। इहा त हिकिड़ी बचपन आहे, जवानीअ में बि ईअं थिए, जवानीअ में बि ईअं थिए, जवान थी वियो, शरीयत हुनजे मथां लागू थी वई 10 सालनि खां पोइ, हाणे हुन में पाण में इहो अहसासु हुजे मां ख़ुशीअ सां चङाई कयां, कोई ॿियो मूंखे छो ॾस ॾे, ख़ुशीअ सां चङाई करे, दिलि सां चाहत सां पंहिंजे पसंदि सां पंहिंजी चङाई करे। अलाह ताला उन जे लफ़्ज़ खे एॾो चिटो कयो त पौआ खैरन, जंहिं चङाई कई ख़ुशीअ सां। अलाह ताला क़दुरदान आहे। इन ते मां हिकिड़ो ॿ मिसाल ॾियां। पुराणे ज़माने में हिकिड़ो शख़्स वफ़ात करे वियो, ज़रा उन जा अमल माण्हुनि जे नज़र में चङा कोन हुआ, वफ़ात त करे वियो, माण्हुनि जे नज़र में वीचारो बुरो लेखियो वेंदो, चङा अमल कोन हुअसि, पर कंहिं नेक माण्हू हुनखे ख़्वाब में ॾिठो त हिकिड़े ज़बरदस्त बाग़ में पियो घुमे, तफ़रीह पियो करे, खिले पियो, टहक पियो ॾे। पुछईंसि ख़्वाब ॾिसंदड़ त यार तुंहिंजा अमल त अहिड़ा कोन आहे, तूं त वफ़ात करे वियो पर हिते बहितरीनु बाग़ीचे में पियो घुमी, छा चकर आहे? चई वाक़ई मुंहिंजा अमल अहिड़ा भला कोन हुआ, पर कुझु अहिड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके मुंहिंजे नज़र में बि कोन हुयूं, अलाह ताला उन नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे मूंखे माफ़ु कयो। पुछईंसि भला कहिड़ियूं ॻाल्हियूं, थोरो ॿुधाए। जीअं मां रस्ते तां जॾहिं बि ईंदो हुउसि न, पोइ मूंखे जेका ईज़ाईंदड़ शइ रस्ते ते नज़र ईंदी हुनखे पेर जे थुॾे सां ई हटाए छॾींदो रस्ते तां। पोइ सिरोटो पियो आहे, पोइ छेणो गंदगी गलाज़त पई आहे, कलीअ में कचिरो पियो आहे, अॼुकल्ह जीअं केले जी खल पई आहे, नारंगीअ जी खल, जितां माण्हू बि गाॾी बि पोड़ो पको बि थोरो बि फिसलो त तिरकी वियो, हलियो वेंदो। चवण कि मां पेर जे थुॾे सां ई हटाए छॾींदो, सिर्फ़ु इन गर्ज़ ख़ातिर जो हिकु दफ़ो पाण बि किरियो हुउमि, धकु लॻो, अहसासु थियो त मथां कंहिं ॿिए खे बि न अहिड़ो धकु लॻे यार। पोइ इहा जेका चङाई हुई न अलाह ताला इन जे करे माफ़ु करे छॾियो। छा पेर जो थुॾो तकलीफ़ ई कान्हे, पेर जे थुॾे सां रुॻो रस्ते तां हटाए छॾियो, अलाह ताला उन जे करे माफ़ु करे छॾियो। पुराणे ज़माने में ईअं गुज़रियो आहे वाक़ियो हिकिड़ो, जॾहिं अञा पाकिस्तान हिंदुस्तान गॾु हुआ, बर सग़ीर जो पुराणो तारीख़ी हिकिड़ो नालो हो। उन दौरान ॿ इदारा हिकिड़ा खोलिया विया किताबनि जी छपाईअ जा। हिकिड़ो पंजाब में इदारो खोलियो वियो जेको क़ुर पाक जी छपाई कंदो हो, ॿियो इदारो हैदराबाद दखन हिंदुस्तान में खोलियो वियो जेको आम किताबनि दर्सी अंग्रेज़ी उर्दू ॿियनि किताबनि जी छपाई कंदो हो। पोइ हिते हिन में पंजाब में जेको क़ुर पाक जे छपाईअ जो इदारो खोलियो वियो, उनजो जेको मैनेजर हो, संभालण वारो निगरान जेको हो, उहो सिख हो। क़ुर पाक जी छपाई जिते, पर संभालण वारो सभिनी खां मथे जेको ऑफिसर आहे उहो सिख आहे। इन सिख क़ुर पाक जे अदब खे सम्झी वरितो हो। उन ऐलान कयो त बाबा असांजे हिन इदारे में जेको बि माण्हू कमु कंदो उहो वुज़ू सां हूंदो। केतिरनि एतिराज़ु कयोसि त भाई कोई मुस्लमान आहे त उहो वुज़ू करे, जेको गैर मुस्लिम आहे क़ुर खे तस्लीम कोन थो करे, अलाह रसूल खे मञे कोन थो, उहो बि वुज़ूअ सां। त भई ॻाल्हि सिधी आहे, इदारे में जेके नौकिरी करणी आहे वुज़ूअ सां रहणो, ॻाल्हि वणेसि त बि ठीकु आहे, न वणेसि त बि ठीकु आहे। ऐं अंदरी छपाई जिते जंहिं कमरे में ख़ासि प्रिंट मशीन जेका लॻल आहे, उते जेके माण्हू हूंदा उहे जुती बि न पाईंदा, उते उहे जुती बि, छो त वरक़नि जी वाधारनि वरक़नि जी कटाई थींदी आहे त पोइ वरक़ किरंदा हेॾे होॾे। ॿ मुलाज़िम ख़ासि हुन रखी छॾिया त जिथे तव्हांखे टुकड़ो कटियलु नज़र अचे उहो खणी करे अलॻि ॿोरियुनि में विझंदा वञो। एॾी वॾी हिफ़ाज़त सां क़ुर पाक जी छपाई कई ऐं हाफ़िज़ मुस्लमाननि मां चूंडे करे उहे रखियईं जेके हर रोज़ु हिन जा प्रिंट थियल वरक़ पढ़ंदा हुआ। पोइ उन्हनि में का ग़लती हूंदी हुई त उते ई दुरुस्त कराईंदो। ॿ कातिब बि रखियईं त उहे पना ॿीहर त कोन वेंदा प्रिंट में, जीअं फ़ोटो स्टेट में थी वञे कोई पसो पको पनो, पोइ उन ते कातिब रखियईं जेको उनखे ज़ेर ज़बर खे सही कंदा वेंदा, शद मद खे चिटो कंदा वेंदा, पोइ उन जा जुल्द बदिजंदा ऐं क़ुर पाक जी छपाई मुकमल थींदी वेंदी। इत्तिफ़ाक़ सां उन सिख जी जॾहिं वफ़ात थी मरी वियो त हुननि जो वाणनि जो हिंदुनि जो त उसूल हूंदो आहे पंहिंजा माण्हुनि खे साड़ींदा आहिनि ऐं केतिरनि क़िस्मनि जो तेल मखण हणी करे बाक़ाइदे एज़ाज़ सां साड़ींदा आहिनि। हिनखे जॾहिं ईअं हुते आंदो वियो हुन जॻह ते जिते मख़सूसु जॻह हुननि जी हूंदी आहे जिते साड़ींदा आहिनि, हुड़ी चवंदा आहिनि ग़ालिबन हुनखे या को ॿियो नालो।
उते जॾहिं हुनखे आंदो हुयो हुनखे बाहि लॻाए वई त हुनखे बाहि न पई लॻे। वॾा वस कया विया, हिंदुनि जा वॾा वॾा माण्हू जेके बाहि लॻाइण जा वॾा माहिर हुआ उनखे आंदो हुयो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तेल गॾु करे लॻाया विया पर बाहि न पई लॻे। हैरान हुया, सॼो मुल्क आवाम माण्हू गॾु थिया। इन सिख जी दोस्ती हुई हिकिड़े मस्जिद जे इमाम सां। उनखे जॾहिं ख़बर पई त मूं वारो यार मरी वियो आहे पर हुनखे बाहि नथी लॻे, पंहिंजे हिंदुनि वारी रस्म रवाज मुताबिक़ बाहि नथी लॻेसि, दौड़ंदो आयो उनखे चयईं त भाई हिनखे बाहि कोन लॻंदी, तव्हां हिनखे न साड़ियो। चयूं छो कोन लॻंदी? असांजो मज़हब, असांजो अक़ीदो, असांजो तरीक़ो आहे, असां ॾींदा आहियूं, हिनखे छो कोन लॻंदी? तूं ॿुधाए भला। चई मूंखे ख़बर आहे त हिनखे बाहि छाजे करे न लॻंदी। चई छो भला ॿुधाए? चई त हिन क़ुर पाक जो जेको अदब कयो हो न छपाईअ जे दौरान, अलाह हिन क़ुर पाक जे अदब जे करे हिनखे बाहि में न साड़ींदो। क़ुर उहो कमाल वारो किताबु, जंहिं हिनखे पढ़ियो उहे त वॾा बाकमाल थींदा, जिन उन ते अमल कयो उहे त अञा उन्हनि खां वधीक बाकमाल बंदा हूंदा आख़िरत में बि। पर जिन क़ुर पाक खे रुॻो अखियुनि सां ॾिठो, पढ़णु न आयो, बुज़ुर्गनि लिखियो आहे न त केतिरा ई माण्हू अहिड़ा बि गुज़रिया आहिनि जेके वीचारा पंहिंजे ज़िंदगी में क़ुर पाक पढ़ी न सघिया हुआ। पोइ रुॻो खोले हिकु हिकु सिट ते ईअं चवंदा हुआ, अलाह हे बि तो सच चयो आहे, हे बि तो सच चयो आहे, हे बि तो सच। पढ़ण जो न ईंदो हो तो सच चयो आहे। किन वरी सिर्फ़ु बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी, इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां कोई हे मतिलबु न वठे त कोई सिखियल कोन्हे त हिन ॻाल्हि ते गुज़ारो करे बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान रहीम, या वेठो चवे अलाह हे बि तो सच, इन ते गुज़ारो करे। इहो मक़सदु न आहे। मक़सदु क़ुर पाक खे सिखणो आहे, चाहे उमिरि केॾी बि वॾी हुजे, सफ़ा सवलो आहे। ॿिया किताब हिक ॿिए जा अंग्रेज़ीअ उर्दूअ जा पश्तो जा फारसी जा पढ़णु ॾुखिया, पढ़ंदासीं कोन पढ़ी सघंदासीं। क़ुर पढ़णु सफ़ा सवलो आहे। ग़लति कॾहिं असर न क़ुर में मुद्दत पश्तो वारनि खां सिंधी ॿोली ॻाल्हायो कोन ॻाल्हाए सघंदा, चवंदा णूणु वणु कोन ॻाल्हाईंदा, चवंदा ॾेढ कोन ॻाल्हाईंदा, ॾेढ कंदा। उर्दूअ वारनि खां सिंधी, सिंधीअ वारनि खां उर्दू, पश्चे वारनि खां फारसी, फारसी वारनि खां अंग्रेज़ी कोन थींदो। पर क़ुर सभिनी ॿोलीअ वारनि माण्हुनि वटि हाफ़िज़ मौजूदु आहिनि, क़ुर भलो पढ़ंदा, सभु सही पढ़ंदा आहिनि। क़ुर उहो आसान किताबु आहे, पढ़णु सिखिजे। हिननि ॻाल्हियुनि मां कोई इहा मुराद न वठे त बिस्मिल्लाह पढ़ण वारनि खे बि बख़्शियो वियो, अलाह साईं हे तो सच चयो आहे, ईअं करण वारनि खे बि बख़्शियो वियो त बसि असां बि हिन ते गुज़ारो कंदासीं। गुज़ारो करण जो सबक़ु कॾहिं बि कोन्हे, सिखणो आहे। हीअ अलाह ताला जी रहमत जी ॻाल्हि आहे त अलाह ताला केॾो अरम राहिमीन आहे, एतिरी नंढड़ी मामूली ॻाल्हि ते बि माण्हुनि खे बख़्शे छॾींदो आहे। त उन हाफ़िज़ साहिबु इमाम सां जंहिंजी यारी हुई, जंहिंसां हिन जी यारी हुई, उन चयो त हिन जी क़ुर पाक सां जेका अदब ऐं एतिराम हो न, लगन हुई त क़ुर पाक जी बेअदबी न थिए। अलाह ताला इन बेअदबीअ क़ुर पाक जी खां बचण जे करे, इदारे सॼे में इहो क़ानून नाफ़िज़ करण जे करे क़ुर पाक जो अदब माण्हुनि जे दिलनि में मशहूरु थी करे वियो। हर हिकु दिलि में हिन जो तासुरु वियो। इन ॻाल्हि जे करे अलाह ताला हिन खे बाहि न साड़ियो। ऐं क़ुर पाक हदीस पाक जे अंदरि इहो आहे त क़ुर पाक जंहिं माण्हू आहे सीने सां लाथो, जंहिं अदब कयो एतिराम जो, अलाह हुनखे नवाज़ींदो आहे, जनम जे बाहि खे बचाईंदो आहे, हिनखे बाहि न लॻंदी आहे। त ॾिसो अलाह वक़्तु जेका नियत आहे उनजे इख़लास खे, दर्जे खे, उनजे मर्तबे खे बि ॼाणींदड़ आहे। इहे लफ़्ज़ तव्हां असांजे लाइ बि सबक़ु आहिनि, वरन त क़ुर पाक को तारीख़ जो किताबु कोन्हे, कोई डाइजेस्ट बि कोन्हे, या को कहाणियुनि जो किताबु बि कोन्हे त पढ़िजे ऐं चटपटी ॻाल्हियूं ॿुधी करे सिर्फ़ु लुत्फ़ अंदोज़ थिए। न, तव्हां असांजे लाइ क़ुर पाक निज़ाम हयात किताबु आहे। तव्हां असांजे लाइ बल्कि क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ इहा तालीम आहे। अलाह पाक तव्हां असांखे बि हिन तालीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।